दोस्तों हाणे राज़ी फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जो पंजतनी कलाम ॿुधंदासीं जेको मुंहिंजो पाण पसंदीदा कलाम आहे। दोस्तों तव्हां ॿुधंदो त तव्हांजो दिलि बि ख़ुशि थी वेंदो। दोस्तों हिन कलाम जा ॿोल आहिनि, वेंदी भेण हुसैन दी रहण करे। तमामु ख़ूबसूरत पंहिंजे वक़्त जो क़सीदो आहे दोस्तों, ऐं पंजतनी कलाम आहे। वॾी हुब में, वॾी चाहत में उस्ताद जलाल चांडे वॾे दर्द में ॻायो आहे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ॿुधिजो। उस्ताद जलाल चांडे जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 110 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां। दोस्तों मां उमेद थो कयां हीअ पंजतनी कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कयो, कमेंट्स ॾियो, दोस्तनि खे शेयर कयो। ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते।